नाज़रीन, आऊं आहियां सैयद इमरान ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो धरती टीवी जो प्रोग्राम सिंध इशू। असां तव्हांखे पंप हाउस रोड ते केडी रोड ते खणी आया आहियूं, जिते रोड जो जेकी आहे हालत इंतहाई ख़राब आहे ऐं हिते जेका आहिनि खॾा खोबा थी आहिनि, जंहिंजे करे रोड ते गाॾियूं ऐं पंधु हलण वारनि जे लाइ सख़्तु मुश्किलात पैदा थी रहियूं आहिनि। हिते जा माण्हुनि जो छा चवणु आहे, हलो था हिननि खां पुछूं था। केडी रोड मेन स्टॉप चेयरमैन होटल का वठी पंप हाउस ताईं, पंप हाउस का वठी प्राइमरी स्कूल ताईं जगह जगह ते वड़ा वड़ा खड्डा पइजी चुका आहिनि। पब्लिक हेल्थ वारनि जी बि हिननि में वॾी नाअहली आहे। जगह जगह ते पाणी जी लाइनूं फाटी चुकियूं आहिनि ऐं केतिरा ई साल गुज़री चुका आहिनि, रोड कोन ठहियो आहे। जे रोड ठहे बि थो त उहो करप्शन जे वर चढ़ी थो वञे ऐं हिते जी इंतिज़ामिया त एॾी न आयल आहे। अगरि का मरात या का शइ असां वटि अचे थी त उनजी पोइवारी करण लाइ तयारु न आहे। इन करे चऊं था असीं मज़ूर माण्हू ग़रीब आहियूं, असीं गाॾा घरे घरे था वञूं था, पाणी खॾा रोड में रस्ते में, असीं मोलाई माण्हू, असांजी केरु न को सुणे न को ॿुधे थो। हिते वाउंट ॾियूं, ॿिया ॾियूं, हर शइ ॾियूं, ग़रीब आहियूं, ठेला हलाए 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 सॼियूं ॾाढ़ियूं अचूं थी वियूं, असांजी केरु ॿुधे न को थो सुणे। इहे असांखे केडी रोड महिरबानी करे असांखे ठाराए ॾिजा, इहा असांजी अपील। ॿियो असां ग़रीबनि जो छा आहे, इलाही सालनि खां असांखे तकलीफ़ आहे, मंज़ूर भी थियो आहे। हिते बरसात पए थी, चेल जो पाणी आहे, गॾागॾी जे वसीले गुज़रे थो माण्हू तां, ऐं ॿार ॿुच्छ बीमार थिए थो सो बि तकलीफ़ में। ऐं हिते ही रोड मेन रोड ताईं मिले थो वञी फिल्टर तां, नेशनल हाईवे खां निकिरे थो वरी मेन रोड फिल्टर तां वञी लॻे थो। हिते तमामु असांखे घणी तकलीफ़ आहे। महिरबानी करे हिन रोड जो कुझु कयो वञे जेको असांखे तकलीफ़ दूर थिए। शैतान जी जीअं त पंप हाउस जे रोड ते केडी रोड ते बीठो था, हीउ जेको रोड आहे असांजे गारे शहर जो जेको तमामु बद हाल आहे ऐं हिन में खॾा ऐं खोबा आहिनि। ऐं हीउ जेको हिकु दफ़ो सिर्फ़ु पर मुशरफ जे दौर में को आॾो उबतो ठहियो, उन खां पोयां जेको त हीउ कोन ठहियो। असां इहा ई माना घुर कंदासीं त हिन गारे जे जेको त माना मालिकी कई वञे ऐं इंतिज़ामिया गौर हिननि ते सुतल आहे। जेको अॼु सुठी माना हिन वाटर बोर्ड जो त ठहियो, पर हिन सिर्फ़ु असांखे हर शहर में को टके जो कमु न मिलियो, न इंतिज़ामिया हुननि को नज़र रखियो आहे। पाणी जो बरसात जो पाणी बीहे थो ऐं महिरबानी करे त भराई कई वञे ऐं गटर सिस्टम ठाहियो वञे। हिते असांखे वॾी तकलीफ़ थिए थी, हिते सॼो ख़ासि केली पाड़ो सभिनि खे तकलीफ़ थिए थी। अच वञ न्याज़ी कॉलोनी मेन रस्तो बि इहो आहे। जेके माण्हू अचनि था पाणी में ॿुॾी ॿुॾी अचनि था, ॿार बच्चा सभिनि खे तकलीफ़ आहे हिते। हीअ असांजी गली जेका आहे मेन नेशनल हाईवे खां निकिरे थी ऐं कब्रिस्तान जेको आहे गारे जो मेन कब्रिस्तान जेको वञे थी। ही जेको हालतनि जी आहे हाणे जी न आहे, हीअ सालनि खां आहे। हीअ जेको तव्हां ॾिसो पासे में दीवार रहंदी हेल्थ सेंटर जी, हिन जी साइड में जेका नाली आहे उहा पकी नाली कान्हे का, सिर्फ़ु कस्सी बनियल आहे। उन में हमेशह पाणी बीठो हूंदो आहे, उहो पाणी ओवरफ्लो थी करे सॼो रोड जेको असांजो आहे सो भरे छॾींदो आहे। बार बार टाउन इंतिज़ामिया खे चवण जे बावजूदि को बि उन ते को अमल न पियो थिए ऐं जीअं पियो तीअं हालत ख़राबु थी वञे। अॻियां जेको नाली जो रस्तो जेको आहे मेन नाले मां जेको वञे थो उहो बंदि थियो पियो आहे ऐं पाणी इते ई हिते जमा थी पोइ ओवरफ्लो थींदो आहे। पोइ ईंदा आहिनि मशीन लॻाईंदा आहिनि, पाणी कॾहिं हुन में विझंदा नाले में विझंदा आहिनि, वरी बि कंहिं क़िस्म को बि उन ते अमल कोन पियो थिए। न को रोड ठहे थो, न को नाली ठहे थी ऐं बार बार चवण जे बावजूदि हा कनि था, बाक़ी कंहिं क़िस्म को अमल कोन्हे को। सिंध बैंक खां वठी बुखारी कब्रिस्तान ताईं इहो रोड असांजो, इहा गली गटर जो पाणी उछरी पवंदो आहे। एॾा माण्हू परेशान आहिनि, मरीज़ परेशान आहिनि, स्कूलनि जा ॿार परेशान आहिनि, तमामु लेडीज़ ख़वातीन परेशान आहे। गटर जो पाणी जे करे तमामु इंतिज़ामिया खे बार बार असां इतला कई आहे, उनजे बावजूदि टाउन की हुनजी अमलो नाकारा साबित थी वियो आहे। का कार्रवाई कोन थो करे, को इंतज़ाम कोन्हे। आए दिन 2-3 ॾींहं पुठियां इहो उथरी पवंदो आहे, पोइ थुरताल इहा ख़राबु थी वई आहे। गटर लैन जी तामीर ऐं अॻियां तमामु गटर खोलियो वञे, वॾी महिरबानी थींदी, न त हिते जा शहरी ऐं मोहल्ले वारा एहतियात करण ते मजबूर थी वेंदा। जीअं त केडी रोड जे हवाले सां हिते जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उन्हनि जो चवणु इहो आहे त हीउ वाटर बोर्ड जी तरफ़ां जॾहिं ठहियो हुन खां पोइ मुशर्रफ दौर में हिकिड़ी दफ़ा ठहियो आहे, हुन खां पोइ हिन रोड ते जेको आहे इंतिज़ामिया जी का तवजा कोन्हे। हिते जेका आहिनि
20 खां 25 ॻोठ आहिनि ऐं हिते वाटर बोर्ड जी कॉलोनी आहे। हिते जेकी आहे सॼो ॾींहुं माण्हुनि जो अचु वञु लॻी पई आहे ऐं हिते जेका रस्ता रोड आहिनि उहो जेको आहे खॾा खोबा थी विया आहिनि। इन करे पंधु हलण वारनि जे लाइ बि मुश्किलात पैदा थियनि पियूं ऐं हिते जेका गाॾी वारा आहिनि हुननि खे बि जेके आहे ॾाढी मुश्किलात जो साम्हूं मुंहुं ॾियणो पए थो। कैमरामैन सां गॾु आऊं आहियां सैयद इमरान अली, धरती TV घारो।